पेरी मई मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते आल रईस मिल्स मज़दूर यूनियन पारां शिकागो जे शहीदनि जी यादि में जेकाबाद शहीद अलाबख्श सुमरो पार्क में जलसो कोठायो वियो, जंहिंमें PPMPA हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी, अॻूणो मुस्पुल चेयरमैन आसिफ अली मुग़ैरी महिमान ख़ास तौरु शिरकत कई। जलसे में आल रईस मिल्स मज़दूर यूनियन जे चेयरमैन हाजी माशूक अली खारानी, अब्दुल गफूर खारानी, माशूक मुंदरानी, भजन लाल बत्रा, मोहम्मद इब्राहिम कंडरानी, अब्दुल हमीद बुरड़ो, अब्दुल सत्तार जकरानी, लद्दो ख़ान जतोई, अकबर आबी समेत ॿियनि पारां ख़िताब कयो। मज़दूरनि जे आलमी ॾियारे वारे जलसे खे ख़िताब कंदे PPMPA हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी चयो, प्रोग्राम जा मेज़बान हाजी माशूक खान खारानी साहब, मीर इरशाद खान खारानी साहब, हाजी अब्दुल गफूर खारानी साहब, सेठ भजन लाल साहब, मोहम्मद इब्राहिम कंडरानी साहब, हाजी सुखियो खान साहब ऐं ॿिया हिते मज़दूर इतिहाद जा जेके भी लेबर मज़दूर, मुंहिंजा बुज़ुर्ग, मुंहिंजा नौजवान जेके भी मौजूद आहिनि, ॿिया साहबी बिरादरी दोस्त, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। ये भुट्टो हिकु मैं शिकागो जे शहीदनि खे मां ऐं हिते जेके भी असांजा मेहनत कश मज़दूर सभिनी खे सुर्ख सलाम पेश कयां थो। छो त मज़दूर तबको खुददार तबको आहे, हू पंहिंजो मेहनत मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जो रोज़गार करे थो ऐं सुबुह खां वठी शाम ताईं मेहनत करे थो। उन्हनि खे मां सलाम पेश कयां थो।